अस्सलाम वालेकुम। मां है सैरिश भुट्टो ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे मज़हर सेठार ऐं हिन ख़ूबसूरत सेरी जी ट्रांसमिशन में असां तव्हां सां गॾु आहियूं। महिमान रमज़ान, बिल्कुलु महिमान रमज़ान आहे, पर हिकु अहिड़ो भलारो महीनो आहे जंहिंजी सादत असांखे मिली आहे। हिकु ख़ुशी फील थी रही आहे त असां सभु तव्हां सां गॾु आहियूं। यकीन तव्हांखे बि काफ़ी इंतज़ारु रहियो हूंदो त असां कहिड़े टाइम अचूं था ऐं तव्हां ताईं खोड़ सारियूं मालूमात असां खणी ईंदासीं सेरी जे हवाले सां, रमज़ान जे हवाले सां ऐं खोड़ सारियूं हदीसूं, खोड़ सारियूं नातूं असां तव्हांजे अॻियां पेश कंदासीं। सो जी बिल्कुलु मज़हर नात ख़्वान बि हूंदा, सना ख़्वान हूंदा असां ऐं कोशिशि कंदासीं मज़हबी स्कॉलर्स जेके हूंदा कुझु रमज़ान शरीफ़ जे हवाले खां, रोज़नि जी फ़ज़ीलत जे हवाले खां, रोज़नि जे हवाले खां नंढा नंढा जेके मसइला नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं थियनि थियूं, जेके इंफॉर्मेशन आहे, जेका नॉलेज आहे, उहा तव्हां सां असां शेयर बिल्कुलु कंदासीं। ऐं सैरी जी जो हिकिड़ो ख़ूबसूरत माहौल आहे, समा आहे, सो उनखे बि कंदा ऐं शुरूआति कंदासीं असां हमद खां। ऐं असां सां गॾु जेको हमद ख़्वान ते वेठा आहिनि नसीबुल्ला हुसैनी साहब ऐं नसरुल्ला हुसैनी साहब बि गॾु आहिनि असां सां गॾु। ऐं तिलावत जेको गॾु आहे कारी सैफुल्ला साहब असां सां गॾु हूंदो। असां सैफुल्ला साहब सां बि कचहरी कंदासीं, हल कंदासीं। सर हमद, तव्हां मां केरु पियो ॿुधाए तव्हां? सुबुह सांझी यादि कनि रब पाक खे, ॾिस पखी था सुबुह सांझी यादि कनि रब पाक खे। तो बंदा पर कीअं विसारियो ख़ालिक़े अफ़लाक खे। तो बंदा पर कीअं विसारियो ख़ालिक़े अफ़लाक खे। ॾिस पखी था सुबुह सांझी यादि कनि रब पाक खे। है आहे वेरी असल खां शैतान दुश्मन आचिटो, शैतान दुश्मन आचिटो। है कीन ॾे मोको वरी अहिड़े बुरे बेबाक खे। कीन ॾे मोको वरी अहिड़े बुरे बेबाक खे। ॾिस पखी था सुबुह सांझी यादि कनि रब पाक खे। है लखे करम कादिरा जंहिं महबूब जो उमती कयो, महबूब जो उमती कयो। ओ लखे करम कादिरा जंहिं महबूब जो उमती कयो, महबूब जो उमती कयो। उन नबी आंदो मोहम्मद साहिबे लौलाक खे। उन नबी आंदो मोहम्मद साहिबे लौलाक खे। ॾिस पखी था सुबुह सांझी यादि कनि रब पाक खे। तो बंदा पर कीअं विसारियो ख़ालिक़े अफ़लाक खे। ॾिस पखी था सुबुह सांझी यादि कनि रब पाक खे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। ये जी बिल्कुलु। पंहिंजी मौलूद लेकिन ॿुधंदासीं, मौलूद हा, शरीफ़ सुबुह जो हलंदा आहिनि सुबुह न जो जेको हलंदा आहिनि, नातूं हलंदा आहिनि। इहा हक़ीक़त आहे, सुबुह सुबुह जो जॾहिं पखी उॾामंदा आहिनि आसमान ते, उन्हनि जी जेका आवाज़ हूंदो मतिलबु हिकु कननि ताईं आवाज़ पहुचंदी, हिकु सुकून हा, मिलंदो आहे। सुकून मिलंदो, बिल्कुलु। ऐं सहरी जो टाइम बि अहिड़ो आहे, उन खां बाद में जॾहिं नमाज़ पढ़ी असां उथंदा आहियूं, आसमान फजर जेको जो हा फजर जो, त उन टाइम आवाज़ जो मतिलबु चिड़ियनि जो, कावनि जो, झिरकियुनि जो, तोतनि जो अलॻि अलॻि हिकु आवाज़ ईंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, इहो ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत समा आहे, हा ख़ूबसूरत हिकिड़ो इहो रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में इहे बिल्कुलु असांखे सभु शयूं ॾिसण लाइ मिलंदियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
والتين والزيتون وطور سينين وهذا البلد الأمين لقد خلقنا الإنسان في أحسن تقويم ثم رددناه أسفل سافلين صدق الله العظيم. शुक्रिया जज़ाकल्लाह। सो इहा आहे असांजी सैरी जी ट्रांसमिशन जारी ऐं सारी आहे जी असां सां हर रोज़ तव्हां हमद ख़्वान सना ख़्वान सैरिश बि असां सां हमेशह गॾु ई हूंदासीं इंशाअल्लाह। कुझु पंहिंजा तव्हांजी सैरियूं कीअं रहंदियूं आहिनि नंढपण जी का सैरी यादि आहे सैरिश तव्हांखे? बिल्कुलु पहिरियों दफ़ो रोज़ो तव्हां हा मां इलाही नंढी हुयसि ऐं बाबा जे भरिसां बाबा जन सभु अम्मी जन रोज़ो रखनि पिया सभु तयारी वॾा भाइर भेनर रोज़ो पिया रखनि त ॾिसी ॾिसी रोज़ु ॾिसां पई पोइ मां चयो मूंखे रोज़ो रखायो मूंखे रोज़ो रखिणो आहे। हाणे मां रोज़ो रखियो उन खां बाद में मां सुम्ही पियसि उथियसि जल्दी सवेर सभिनी खां हा नंढी इलाही त बसि मां चवां हाणे टाइम कॾहिं गुज़रंदो हाणे छा थींदो पोइ बाबा मुंहिंजो टाइम ईअं गुज़ारियो हुयो त बसि हाणे जेको आहे हेतिरा कलाक आहिनि ईअं करे 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 एंड ताईं बाबा मूंखे मतिलबु उन्हनि रोज़ो इफ़्तार करायो ऐं उहा जेका ख़ुशी हुई मतिलबु मूंखे फील ईअं पियो थिए त मतिलबु मां कोई प्रिंसिस आहियां ऐं जेके दुनिया भर जी ख़ुशियूं जेके उन टाइम उन जी झोलीअ में अची किरियूं ऐं उहा सिर्फ़ु हिकिड़ो रोज़ो जेको मतिलबु असां उन टाइम त ॿार हुयासीं न उन टाइम असांखे एतिरी सम्झ न हुई हा पर उनजी जॾहिं फ़ज़ीलत असां हर ॾींहुं असांखे जॾहिं नॉलेज मिलंदी आहे ख़बर पवंदी आहे क़ुर पाक जे हिकु हिकु अल्फाज़ जी जॾहिं नॉलेज मिलंदी आहे असांखे त असां सिर्फ़ु ईअं थींदो आहे त असां वटि एतिरो ख़ज़ानो मौजूदु आहे असां हैरान थींदा आहियूं। बिल्कुलु इहा ई तव्हांजी ॻाल्हि खे नेक्स्ट कंदुमि सो बिल्कुलु ही भलारो महीनो आहे बाबरकत महीनो आहे रहमतुनि जो महीनो आहे मग़फ़रत जो महीनो आहे जेतिरी इबादत तव्हां करे सघो था उहो कयो जेका शइ तव्हांखां मञणी आहे जेका शइ अलाह साईं खां तव्हांखे घुरणी आहे अलाह पाक तव्हांखे महीने बाबरकत में ज़रूरत आहे कंदो। अलाह हिकिड़े ब्रेक जी तरफ़ थोरी साई वठूं वरी हुनखां वापसि तव्हां कचहरी कंदासीं काॾे न वञिजो रहिजो असां सां गॾु। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे असां भलीकार कयूं था सैरी ट्रांसमिशन में महिमान रमज़ान ऐं असां सां गॾु ॿिया नात ख़्वां बि मौजूदु आहिनि ऐं जी मज़र कारी मोहम्मद अनीस कादरी साहब बि असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम साईं तव्हांखे बि रमज़ान शरीफ़ जूं मुबारकूं वरी बार बार हिकु हिकु ॾियूं पिया ऐं तव्हां सां बि नात ॿुधंदासीं ऐं रमज़ान शरीफ़ जी हले पियो ऐं असां सां वरी मोहम्मद शफ़ीक़ साहब बि MC साहब गॾु आहे जेको अॼु वरी हुनखे चयो आहे असांजे प्रोग्राम में जीअं कल्ह
या को तजिया बिल्कुलु ऐं जेका असांखे मालूमात मिली रही आहे, जेके असांखे सिख्या मिली रही आहे, शायदि असांखे कुझु शयुनि जी ख़बर आहे असांखे विसरी वयूं आहिनि ऐं रिवीजन जी ज़रूरत हूंदी आहे न, बार बार क़ुरान शरीफ़ पढ़ो, सुबुह जो दौर कयो, सो उन शयूं यादि रहनि थियूं। कुझु यादि करे करे जीअं मूंखे यासीन शरीफ़ हमेशह नंढे हूंदे खां वठी मूंखे आदत आहे, मूंखे लॻंदो आहे यासीन शरीफ़ न मूंखे हिफ़्ज़ थियल आहे, यासीन शरीफ़ क़ुरान शरीफ़ खोलंदो आहे त यासीन शरीफ़ ॾिसंदो वेंदो आहे, यासीन वल क़ुरानुल हकीम, इन कलमल मुरसलीन, माना मूंखे सभु शयूं उहो थी वेंदो, ज़रूरत आहे रिवीजन जी जेको आहे बिल्कुलु ज़रूरी आहे। साईं साहिब सर हुकूकुल इबाद जे हवाले खां जेकॾहिं ॻाल्हि कजे त रमज़ान शरीफ़ में हुकूकुल इबाद जे हवाले खां अवां छा चवणु चाहींदो? जीअं असां सम्झूं था हिन ॻाल्हि खे त रमज़ान शरीफ़ में हर नेकीअ जो सवाबु वधीक थी वेंदो आहे, त कुझु ज़िमेदारियूं वधीक थी वेंदियूं। सही, छो जॾहिं तव्हां कुझु शयुनि जो एहतमाम कंदा हो त तव्हां हिकिड़े माशरे में रहो था जिते तव्हांजा पाड़े वारा पा आहिनि, वॾा पा आहिनि, नंढा पा आहिनि, जिते तव्हां ड्यूटियूं था कयो उते बि तव्हां वॾा आहिनि, तव्हांजा जूनियर आहिनि, उन्हनि ते त हुकूकुल इबाद जी हुअं बि वधीक अहमियत आहे ऐं हुननि जी वॾी ताक़ीद आहे ऐं हुननि जी घणी सख़्ती बयानु कई वई आहे। तव्हांखे पूरा करणा आहिनि, जेतिरी तव्हांजी कैपेसिटी आहे तव्हांखे उहे कोशिशि करणी आहे त उहे जेकी बि ज़िमेदारियूं तव्हांजे मथां अचनि थियूं उहे तव्हां पूरी कयो। त रमज़ान शरीफ़ में बि अगरि को माण्हू हिन ॻाल्हि जो ख़्यालु थो रखे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मामूलात में हिकिड़ी शइ हुई रमज़ान शरीफ़ में त हुज़ूर सदको ख़ैरात घणो कंदा, हाणे सदको ख़ैरात जो तालुक़ु हुकूकुल इबाद सां गॾु आहे। तव्हांजे आड़े पाड़े में मिसकीन आहिनि, फ़क़ीर आहिनि, ग़रीब माण्हू आहिनि, ठीकु आहे, ऐं उन जी ज़रूरत ज़िंदगी लाइ हू मोहताज आहिनि। अॼु असां जंहिं महांगाई जे दौर में रहूं पिया ऐं असां ॾिसूं था त वाक़ई में माण्हू ॾाढी हालत ख़राबु लॻी पई आहे, ऐं ॻोठनि में बि ऐं शहरनि में बि हाणे जेको आहे न हाणे अहिड़ी त कान्हे का आमदनी माण्हुनि जी जो हू वेही सुख सां खाई सघनि। त हुकूकुल इबाद में असांखे पाड़े वारनि जो ख़्यालु करणु खपे। असांखे मिट माइटनि में ख़ुशूसनि जेका ग़रीब माण्हू आहिनि, असां वटि छा थींदो आहे, असां उन्हनि माण्हुनि खे ॾींदा आहियूं जेका असांजी वाह वाह कनि, न त असां उन्हनि माण्हुनि खे ॾियूं जेका वाक़ई में मुस्तहिक़ आहिनि, जिन खे ज़रूरत आहे, भले उहे असांखे वणनि था, भले उहे असांखे कोथा वणनि, भले असांजा हुनखे मसइला आहिनि, पर रमज़ान शरीफ़ में सभु शयूं विसारे वञो ऐं तव्हां अलाह जी रज़ा लाइ उन्हनि जी ख़िदमत कयो। उन्हनि खे जेको बि तव्हांजी वुसअत आहे, जेका बि तव्हांजी कैपेसिटी आहे, तव्हां ज़रूरु उन्हनि खे पूरो करण जी कोशिशि कयो। बिल्कुलु, त अलाह साईं तव्हांखे ज़रूरु अजर ॾींदो। आमीन आमीन इंशाल्लाह। सो असां नात शरीफ़ ॿुधंदासीं नसरुल्ला हुसैनी साहब खां, पोइ वरी असां अनीस कादरी साहब खां बाद में ॿुधंदासीं। सो बिस्मिल्लाह सर। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। मौला मदीनो ॾेखार पो भली मार, मौला मदीनो ॾेखार पो भली मार, लहन उजागा यखीने जा, लहन उजागा यखीने जा। पानी अरब शरीफ जो परवर मूंखे प्यार पो भली मार, लहन उजागा यखीने जा। मौला मदीनो ॾेखार पो भली मार, लहन उजागा यखीने जा, लहन उजागा यखीने जा। रोज़ो पाक रसूल जो दातर मूंखे ॾेखार पो भली मार, लहन उजागा यखीने जा। मौला मदीनो ॾेखार पो भली मार, लहन उजागा यखीने जा, लहन उजागा यखीने जा। अदियूं शाह लतीफ़ जे भिट जो घोट लतीफ़ जे,
सोहणो लतीफ़ चए लालो लतीफ़ चए मिठड़ो लतीफ़ चए अदियूं शाह लतीफ़ चए अल्लाह अरबी सोहणो ॾेखार पो भली मार लहन जो जागा यखीने जा लहन ओ जागा यखीने जा मौला मदीनो ॾेखार पो भली मार लहन ओ जागा यखीने जा पो भली मार भो भली मार मौला मदीनो या। तव्हां बि मुरो कयो आहे माशाल्लाह माशाल्लाह, तव्हां बि कयो आहे। बिल्कुलु। तव्हां बि सभु मुरो कयो आहे। सभिनी उमिरि जी सादत माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो हिकिड़ो रमज़ान शरीफ़ में को वियो आहे? बिल्कुलु मम्मा जन मां बि वई आहियां तव्हां लास्ट रमज़ान में ईयर कयो हा मां लास्ट रमज़ान में कयो आहे। सो रमज़ान जो ॾाढो ॾाढो हिकु मज़ो हूंदो आहे हिकु सुकून हूंदो आहे ऐं सभिनीनि खे इहा सादत हिकिड़ो मां जो तव्हांखे वाक़ियो ॿुधायां त मां हुयुसि रमज़ान शरीफ़ में मूंखे हाणे वेझो ई वियुसि त अच्छा जॾहिं इफ़्तारी लॻंदी आहे न मस्जिद नबी में त सभु माण्हू ज़ोरीअ सां पंहिंजे सिफ़े ते अची करे विया पकिड़े करे असांजे सिफ़े ते वेही करे सो आउं हिकिड़े माण्हू जे हुते हिकिड़ी निमाज़ ॾिठी मां जेका उहो निमाज़ में जेका उन आजिज़ी ऐं इंसारी जे अंदाज़ में उहो निमाज़ पढ़े पियो त मां यको उन निमाज़ पढ़णु ॾिठी आहे त मां चयो सॼी जेका हिन निमाज़ पढ़ी आहे न उहो वाह जी पढ़ी हालांकि उहो हुयो बि मस्जिद नबी खां ॿाहिरि ई हुनखे मुंहिंजे हिसाब सां कोई तकलीफ़ ई गोॾनि वोॾनि में न पियो पढ़े उहो कुर्सी ते वेही निमाज़ पढ़े पियो पर ओ माय गॉड पोइ मां चयुमि यार इन मग़फ़रत थी वेंदी बिल्कुलु सो बिल्कुलु इहो सिलसिलो जारी ऐं सारी आहे ऐं असां जेको आहे मोहम्मद शफ़ीक़ साहिब सां बि कुझु कचहरी कंदा हुकूकुल इक़बाल सां जी ॻाल्हि कई ऐं त पाड़े ओड़नि जा बि पहिरियों चवंदा आहिनि पहिरियों मिट माइटनि जा पोइ पाड़ो ओड़ो पोइ वरी जेको आहे तव्हांजो जेको दोस्त अहबाब करीम जेके बि उन्हनि जो जेको आहे सो माण्हू खे वधि में वधि ख़्यालु करणु घुरिजे हा ॾिसो अॼुकल्ह जो जेको दौरु आहे जिते जंहिंखे असां चऊं था त ग्लोबल विलेज आहे त हाणे केरु ईअं न चए असांखे ख़बर कान्हे ख़बर आहे तव्हांजे ॻोठ में बि केरु बीमार आहे या तव्हांजे ॻोठ में बि केरु ग़रीब आहे तकलीफ़ आहे तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे पाड़े पहिरियों ई हूंदो हिकिड़ो ज़मानो जंहिं माण्हू चवंदा पाड़े वारनि जी ख़बर कान्हे पाड़े वारनि जी तकलीफ़ ख़बर कान हूंदी हाणे पाड़े वारे सुञाणी हाणे वरी नओं आहे हिकिड़ो माण्हू असां इहो थो रखे त असांखे पंहिंजे कम सां रखिणो आहे शहरी ज़िंदगी अहिड़ी आहे पर ॻोठ में ईअं न आहे ॻोठ में त असांखे पूरी ख़बर हूंदी आहे हाणे बि ॻोठनि में असां ॾांहुं माण्हू अक्सर करे मस्जिद ॾे वञी रोज़ इफ़्तार कंदा आहिनि माण्हू वेंदियूं आहिनि ईंदियूं आहिनि सुठी भाॼी पचंदी आहे इन खां अलावा कुझु बि थींदो आहे ईद हूंदी आहे त उन्हनि पूरो पाड़ो हिकु थी वेंदो आहे मतिलबु उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त हे असांजा आहिनि जेके पाड़े में आहिनि उन्हनि सां गॾु असांखे उथणो वेहणो आहे खाइणो पीअणो आहे हिते असां पाण हिते रहूं था हाणे त असांखे पाड़े में ख़बर न हूंदी आहे त उन्हनि जा फैमिली मेंबर केतिरा आहिनि हाणे केरु इहो नथो चई सघे त मूंखे ख़बर कान पई हाणे ख़बर सभिनी खे हाणे तव्हांखे ख़बर आहे हाणे तव्हां पंहिंजी दिलि साफ़ कयो ऐं उन खां पोइ मां चवां तव्हांखे लॻे पियो त हिननि जा असांखे पलांदा आहिनि मां अलाह ऐं रसूल जे तरीक़े ते हलंदे तव्हां सदको ख़ैरात कयो ऐं सभु उन माण्हुनि खे ॾियो ऐं जेतिरो थी सघे एतिरो ॾियो ऐं ॿी हिकिड़ी वॾी अहम ॻाल्हि असां वटि छा आहे हाणे त अबा ठीकु आहे हाणे वधि में वधि माण्हुनि खे ॾियण जे चकर में न ख़राबु शइ त माण्हुनि खे ॾियनि सी कैटेगरी जी शइ त माण्हुनि खे ॾियनि तव्हांखे क़ुर थो चए लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून तव्हां नेकीअ ते ओसि ताईं कोथा पुॼी सघो जेसि ताईं तव्हां उहो ख़र्चु न कयो जेको तव्हांखे पाण वणे थो तव्हां पाण लाइ वठी अचो सुठी खजूर ऐं ॻोठ मोकिलियो साईं ॻोल्हे खणी अचो जेका त सस्ती मिले घणी मिले ऐं पोइ तव्हां सॼे ॻोठ में तक़सीम कयो ईअं न कयो तव्हां जेका पाण लाइ खाओ जेका तव्हांखे शइ वणे थी दस्तरख़्वान ते पंहिंजे तव्हां कोशिशि कयो सॼे ॻोठ में न विरायो पर चइनि घर में त अहिड़ी शइ मोकिलियो जेका तव्हांजे पंहिंजे दस्तरख़्वान ते बिल्कुलु सर इन ते बि ॻाल्हि जारी सारी आहे असां जेको आहे कारी मोहम्मद अनीस कादरी साहिब खां ॿुधंदा नात सो असांखे नात पढ़ंदा नात शरीफ़ उन खां पोइ असां वरी पोइ हलंदासीं शहरी तरह जी माशाअल्लाह मदीने पाक जो ज़िक्र कयो वरी रमज़ान शरीफ़ जो अल्हम्दुलिल्लाह असांखे मदीने पाक जो रोज़ा बि नसीब थिया ईद बि उते कईसीं असां त मदीने पाक जी नात आहे इश्क में सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
हबीबल्लाह गुनहगारन जो सहारो मुस्तफ़ा मदनी मिठो बेसहारन जो सहारो मुस्तफ़ा मदनी मिठो गुनहगारन जो सहारो मुस्तफ़ा मदनी मिठो बेसहारन जो सहारो मुस्तफ़ा मदनी मिठो रब जो वॾो थियो राज़ो ही करम बेअंदाज़ उम्मती अरबिया जो क्याई पंहिंजे नसीबत नाज़वा आ नबियन में नियारो मुस्तफ़ा मदनी मिठो बेसहारन जो सहारो मुस्तफ़ा मदनी मिठो अड़ियल जो आधारो यतीमल जो यारवा निधड़ काना हूँ अदा गमगीनल सधो गम ख्वारवा गमगीनल सधो गम ख्वारवा जहन जो सदको जग ही सारो मुस्तफ़ा मदनी मिठो बेसहारन जो सहारो मुस्तफ़ा मदनी मिठो गुनहगारन जो सहारो मुस्तफ़ा मदनी मिठो कबर में पक आईंदो महशर में बिशाफी थींदो वक्त ओखे में पिरी सजण अची साणी थींदो जह सवाबियो नाहे चारो मुस्तफ़ा मदनी मिठो बेसहारन जो सहारो मुस्तफ़ा मदनी मिठो मीर जाने थो खुदा जान सैयद ताफिदा जंहिंजे जलवे पसण लाए लुड़क लाड़ू हिल सदा शल पसामा शान वारो शल पसामा शान वारो शल पसामा शान वारो मुस्तफ़ा मदनी मिठो बेसहारन जो सहारो मुस्तफ़ा मदनी मिठो गुनहगारन जो सहारो मुस्तफ़ा मदनी मिठो बेसहारन जो सहारो मुस्तफ़ा मदनी मिठो मुस्तफ़ा मदनी मिठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जज़ाकल्लाह सुभान अल्लाह सो ॾाढो सुरूर आयो ॾाढो सुकून अची वियो बिल्कुलु ऐं जेको आहे हाणे असां सहरी जो टाइम थी वियो आहे सहरी साईं लॻे थो मौलाना साहब ॾाढी बुख लॻी आहे मौलाना साहब सवेरे जा उथियल आहियूं हा लॻे थो मौलाना साहब ॾाढी बुख लॻी आहे सो सहरी करणी आहे सर सहरी करणी आहे बिल्कुलु असांखे करणी आहे पर हिकु नंढी ॻाल्हि इहा त नियतनि जी ॻाल्हि असां कईसीं त नियत कंदा आहियूं तॾहिं असां नमाज़ बि पढ़ी सघंदा आहियूं त जेको कुझु बि खाओ जेको कुझु बि तव्हां अगरि अफ़्तार बि कयो तव्हां माण्हुनि खे कुझु ॾियो था त उहो नियत करे तव्हां ॾियो पंहिंजी नियत सां ॾियो ताकी तव्हांजी उहे सभु शयूं क़बूल बि थी वञनि इहा बि हिकिड़ी नियत वॾी ॻाल्हि आहे अल अमल बिल नियात नियतनि ते अमलनि दारोमदार नियत ते आहे नियत पंहिंजी सुठी रखो ऐं मुंहिंजो बार बार इहो आहे चवणु त पाड़े वारनि जो पंहिंजनि जो दोस्तनि जो मिटनि माइटनि जो ज़रूरु ख़्यालु रखो त हुननि सहरी कई आहे न कई आहे हाणे ज़रूरु पुछा कयो भई सहरी जो टाइम थियण वारो आहे वरी इनशाला सुभाणे वरी मिलंदा तव्हां सां तव्हांजो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो अल्लाह जी अमान